इते नाज़रमा खे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा आहियूं त मलीर पुलिस नाज़िम जोखियो केस में जाम हाउस ते छापो हणी 3 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। जाम हाउस मां नाज़िम जे क़त्ल में इस्तेमाल थियल डंडा ऐं ॿियो सामान हथ कयो वियो आहे। अहम तरीन ख़बर नाज़रमा सां शेयर करे रहिया आहियूं। एसएसपी जो चवणु आहे त नाज़िम जोखियो केस में वधीक 3 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। एसएसपी मूजिब केस जी जांच शफ़ाफ नमूने हली रही आहे। अहम ख़बर ॾियूं पिया अपडेट कंदा हलूं त मलीर पुलिस नाज़िम जोखियो केस में जाम हाउस ते छापो हणी 3 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। जाम हाउस मां नाज़िम जे क़त्ल में इस्तेमाल थियल डंडा ऐं ॿियो सामान हथ कयो वियो आहे। एसएसपी जो चवणु आहे त नाज़िम जोखियो केस में वधीक 3 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। एसएसपी मूजिब केस जी जांच शफ़ाफ नमूने हली रही आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़रमा सां शेयर कयूं पिया मलीर मां जिते पुलिस नाज़िम जोखियो केस में जाम हाउस ते छापो हणी 3 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। जाम हाउस ते नाज़िम जे क़त्ल में इस्तेमाल थियल डंडा ऐं ॿियो सामान बि उतां हथ कयो वियो आहे। एसएसपी जो चवणु आहे त नाज़िम जोखियो केस में वधीक 3 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं इन हवाले सां मलीर मां सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर मीर ज़ुल्फ़कार खां। मीर ज़ुल्फ़कार, छा तफ़सील आहिनि? वधीक 3 ॼणनि खे जाम हाउस तां छापो हणी पुलिस पारां गिरफ़्तारी अमल में आंदी वई आहे। जी बिल्कुल अनिला तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंध जो हाई प्रोफाइल केस शहीद नाज़िम जोखियो जे क़त्ल में जेको आहे केस में पेशरफ़्त थी आहे। असांखे पुलिस ज़रियनि खां मालूम थियो आहे त जाम हाउस ते जेको आहे पुलिस अटालन छापा हणी करे जेको आहे उते तशदुद में इस्तेमाल थींदड़ डंडा ऐं ॿियो जेको सामान आहे उहो हथ करे वरितो आहे। जॾहिं त 3 वधीक जेको आहे जवाबदारनि खे पुलिस गिरफ़्तार कयो आहे। असांजी एसएसपी मलीर जांच आरमर सां बि ॻाल्हि ॿोल थी आहे। उन जेको आहे नाला न ॿुधाइण जे शर्त ते जेको आहे इन वाक़े जी तस्दीक कई आहे त जाम हाउस ते पुलिस छापो हणी करे 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो आहे। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जाम हाउस ते हिकु जेको नौजवान नाज़िम जोखियो क़त्ल थियो हुयो उन में 3 जवाबदार अॻु पीपीएमपीए जाम अवेस ऐं उन जा 2 मुलाज़िम गिरफ़्तार आहिनि। जॾहिं त वधीक जेको आहे हींअर 3 जवाबदार गिरफ़्तार कया विया आहिनि जिन जो तइदाद हींअर 6 थी वियो आहे। जॾहिं त पुलिस ज़रियनि खां इहो बि मालूम थियो आहे त पीपीएमएन ऐं जाम करीम ऐं वधीक उनजे मुलाज़िमनि ऐं साथियुनि खे जेको आहे इन में शामिल तफ़्तीश जांच में आंदो वेंदो ऐं जेको आहे उन्हनि जा बि थी सघे थो त जल्द नाला इन केस में शामिल कया वञनि। पुलिस ज़रियनि खां असांखे मालूम थियो आहे त इन जी जेका जांच आहे उहा आला सतही तौर ते थी रही आहे ऐं मथे जेके ह्यूमन राइट्स ऐं फंडामेंटल जेके राइट्स जूं तंज़ीमूं आहिनि उहे पिणु जेको आहे इन केस जी पैरवी करे रहियूं आहिनि ऐं जेके सिंध जो बाशऊर वकील आहिनि उहे बि इन केस खे जेको आहे गहरी नज़र सां ॾिसी रहिया आहिनि। इन करे जवाबदार केॾा बि बाअसर हुजनि पर इन केस मां जेको आहे बची कोन सघंदा। जवाबदार केतिरा बि बाअसर हुजनि इन केस मां बची न सघंदा। वॾी महिरबानी ज़ुल्फ़कार अपडेट करण जे लाइ।